लिल्लाहि रब्बिल आलमीन। वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल मुरसलीन वअला आलिहि वअस्हाबिहि अजमईन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इन्नमल मुमिनूना अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजिलत कुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना व अला रब्बिहिम यतवक्कलून। सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। ईमानी जज्बे सां दिल जी गहराइन सां ऐं वॾे आवाज़ सां सलाह शरीफ़ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदन नबील उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व बारिक व सल्लिम व सल्लि कज़ालिका अला जमीइल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहिम व अस्हाबिहिम व अहलि बैतिहिम व ज़ुर्रिय्यातिहिम अजमईन। अज़ीज़ाने गिरामी, मुझा बुजुर्गो भाइरो, अवां सब खुश नसीब आयो जो अल्लाह ताला अवां खे पांजे घरड़े मस्जिद शरीफ में वेहण नसीब फरमायो। मस्जिद शरीफ में वेहण सां गॾोगॾु कुरान शरीफ जो दीदार भी नसीब फरमायो आहे। वरी कुरान शरीफ जे दीदार सां गॾोगॾु कुरान शरीफ जे ॿुधण ऐं ॿुधाइण जी बि सआदत बख़्शी आहे। मां दुआ तो करियां त अल्लाह ताला असांजे बिरादर हजरत मौलाना साईं मोहम्मद यूसुफ बिरोई साहब जी मेहनत कबूल फरमाए।
साईं जो दीनी खिदमत अल्लाह कबूल फरमाए। हिन जलसे के हिन प्रोग्राम के अल्लाह ताला असां तां समूरन जे लाए हिदायत ऐं निजात ऐं माफ़ी जो ज़रियो बणाए। मुझा अज़ीज़ो, मुझा भाइरो, मुझा दोस्तो, अल्हम्दुलिल्लाह वाइज़ जलसा तकरीरूं ॿुधंदा रहंदा आहियूं, पर मेन जेको असां में फॉल्ट आहे वो इहो फॉल्ट आहे जो असां में अमल न आहे। हिक कन खां वाइज़ ॿुधी वरी ॿिए कन खां कढी था छॾियूं। हिकु तो कुरान मजीद जे ॿुधण वारा थोड़ा दाणा कणा। मां तव्हां पुछा थो कयां, हिते ई इलाके में को मेलो लॻी आहे त केतिरी ख़ल्क़ जी हले थो नी। हाणे उते वञी ख़ल्क़ ॾिसी अचो केॾा माण्हू। ऐं क़ुरान जे जलसे में तव्हां आङुरनि जे ॻणण जेतिरा वेठा। हाल इहो आहे, माण्हुनि क़ुरान मजीद खे पुठी ॾेई छॾी आहे। अल्लाह रागन जे कढ, साज़न जे कढ, गानन जे कढ, मेलन मलाखड़न जे कढ, रंडन जे मथों लख लुटाईंदा, छोरन जे मथों पैसा पिया छटींदा, खदड़न जे मथों पिया पैसा विञाईंदा, पिया पंहिंजो ईमान विञाईंदा रहंदा। ये असांजी मुसलमानी आहे, ये प्यारे नबी मोहम्मद करीम जी गुलामी आहे। मुझे प्यारे नबी, मुझे सोने नबी, मुझे मिठड़े नबी सब जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ओ साईं फरमायो, मां दुनिया में आयो इन जे लाइ जो मेला ऐं मलाखड़ा ख़त्म कराया। साईं फरमायो, मेलन में तबाहिया, बर्बादिया, बदनजरिया, बेहयाइया, बुछड़ाइया, मेलन में ज़िनाया, मेलन में अल्लाह जी लानत, मेलन जे मथों अल्लाह जी कावड़ ऐं गुस्सो ऐं जलाल हूंदो आहे। रब नाराज़ थींदो आहे। जेके भी मेलन में ईंदा आहिनि, वला तरकनू इलल्लज़ीन ज़लमू फतमस्सकुमुन्नार। हुज़ूर फरमायो, ओ मुझा आशिको, ओ मुझा परवानो, ओ मुझा पतंगो, मुझे कलमे भरण वारो, ओ मां मोहम्मद करीम जा गुलाम सदाण वारो, मां मोहम्मद करीम ताके झलिया दो मेलन में न वंजो। हर बुराई उते आ, हर गुनाह उते आ, हर बेहयाई उते आ, हर बेशर्मी उते आ। किन्नु लगो पियो आ मेलन में। नबी साईं फरमायो, न वंजो राग उते, साज उते, गाना उते, नाच उते, ज़िना उते, हाँ हर गंद उते आ। मुझे हुजूर फरमायो, न वंजो तां कॾहिं भी। मुझे सोने साईं फरमायो, ईअं न त अल्लाह साईं कावड़ जी पवे ऐं न मेले वारनि जे मथों अल्लाह अज़ाब नाज़िल करे मतां तां भी न सटिजी वञो। वला तरकनू इलल्लज़ीन ज़लमू फतमस्सकुमुन्नार। अञा वॾी आवाज़ सां
अञा ईमानी जज्बे सां वो बीठो अल्लाह मुसलमान मेलन में मलाक वड़ा वड़ा पैसे वाला मेलन दे दा जन रिवो रिवो गाड़ियों का वडियों वडियों डबल डोर गाड़ियों का वीआईपी नुचर वारियों गाड़ियों अलाए केड़े केड़े नालन सां ओ मुंहिंजा अजीज़ो मां वियो मेरे हाणे सकरन जलसे दियो ते मूंखे ॿुधाइनि पिया चई साईं ज़ुल्म जी इंतहा एडी खलका कुतरदी दे खल्क ऐं उते रंडियूं नचंदियूं उते माण्हू ईअं दा पैसा उछलनि जीअं पना उछलबा आहिनि कागज़ उछलबा आहिनि ऐं माण्हू उते छोकिरनि जे मथां बि पैसा था उछलनि ऐं माण्हू उते खदरनि सां बि प्यार पिया करनि कोई ख़ुदा जो डपु नाहे ऐं राति जो 11 या 12 था थियनि त वॾियूं वॾियूं वीआईपी गाॾियूं थियूं अचनि माइन खे चूंडे करे वठी था वञनि लख रुपयो ॾेई 2 लख ॾेई वरी राति जो माइन सां गुज़ारे सुबुह सां उन्हनि माइन खे वरी छॾे था वञनि अल्लाह अकबर कबीरा ज़ुल्म जी इंतहा अॼु मुसलमाननि खां मुसलमानी हली वई आहे अॼु मुसलमाननि खां प्यारे नबी मोहम्मद करीम जी गुलामी विसरी वई आहे अॼु मुसलमाननि खां अल्लाह जो डपु हलियो वियो आहे अल्लाह जो ख़ौफ़ हलियो वियो आहे अल्लाह जो ॾुज हलियो वियो आहे अॼु माण्हू लापरवाह थी विया आहिनि अॼु माण्हू बेख़्याला थी विया आहिनि अॼु माण्हू नऊज़ बिल्लाह अल्लाह साईं खे कुछ समझनि न था अल्लाह जी ताकत के कुछ समझनि न था रब उन पावर वारो आहे उन ताकत वारो आहे उन कुवत वारो आहे फरमाइए फमा युकज़िबुक बादु बिद्दीन अलैहिस्सलाहु बिअहकमिल हाकिमीन आस्ते जाके सुभान अल्लाह अल्लाह रब उहो आहे जंहिं फिरौन खे अल्लाह ने पाणीअ में गोता खाराए खाराए मारियो जेको चइबो अना रब्बुकुमुल आला मूसा मां तुंहिंजे रब खां बि वॾो अहिड़ो त अल्लाह हुनखे किनूं करे मारियो मारियसि त सयूं पर हुनजी जिस्म खे हुनजे जनाज़े खे हुनजे लाश खे रब क़बर में जाइ बि न ॾिनी अञा ताईं मिस्र जे अजाइब घर में फिरौन जो लाश धपायूं पियो आहे दुनिया वारा वञनि था इबरत हासिल था करे अचनि ओ मुंहिंजा अज़ीज़ो जेको शहंशाही वारी ज़िंदगी गुज़ारींदो जेको वॾी आकड़ वारी ज़िंदगी गुज़ारींदो जेको माण्हुनि खे पंहिंजा सजदा ॾिराईंदो जेको माण्हुनि खे चवंदो हो त मां तव्हांजो ख़ुदा आहियां मां तव्हांजो रब आहियां हाँ जंहिंजे अॻियों पोयों नौकर ऐं चाकर वीआईपी हाँ बंगलनि में रहण वारो अल्लाह साईं ॾेखारियो दुनिया वारनि खे त ॾिसो मां हिन जो छा हाल कयो आहे मां मारियो मांस पर जनाज़ो भी मां अल्लाह क़बर में बर्दाश्त न कयो मांस मां तव्हांजे लाइ इबरत बणाए हिनखे मिस्र जे अजाइब घर में रखियो आहे अची ॾिसो कीअं मां अल्लाह गोश्त हिन जो ॻारे छॾियो आहे अजी ॾिसो कीअं मां अल्लाह अखियूं हिन जूं पिसाए छॾियूं आहिनि अजी ॾिसो मां अल्लाह कीअं हिन जो चेहरो मां गोश्त खां ख़ाली बनाए छॾियो आहे वार हिन जा छाणे छॾिया आहिनि
अजीन के ॾिसो कीअं मां अल्लाह साईं इन जा आंदा गुंडा ख़त्म करे छॾिया आहिनि। अची ॾिसो कीअं मां अल्लाह साईं इन जे छड़ी पिंजरे खे बचायो आहे। ॾिसो जी इबरत हासिल कयो जेको आकड़ पियो करे, जेको वॾाई पियो करे, जेको मोतबराए पियो करे, जेको मां अल्लाह साईं सां जंग जो ऐलान कयो वेठो, मां अल्लाह उन जो छा शर कयुमि। तंहिंजे करे रब फरमायो मां मुक़ाबला न कजो, मां तव्हां जहिड़ा न कजो, मां अल्लाह के चैलेंज न कजो, मुंहिंजे अॻितो तव्हां कुझु ई न आहियो। रब फरमायो मा तरक अलैहा मिन दाब, जेकॾहिं वठण ते चांव त मां अल्लाह विख बि चुरण न ॾियाव, पर वरी मां अल्लाह रहम करे वरी तो रहम कयाव, करम करे वरी तो करम कयाव, बाज करे वरी तो बाज कयाव। छो त सुहिणो मोहम्मद करीम तव्हांजे लाइ रोई वरी रुनो आहे, तव्हांजे लाइ हथड़ा खणी वरी हथड़ा खयां थी, तव्हांजे लाइ निमाज़न में दरनो, पर तव्हांजे लाइ तहज्जुद में बि रोईंदो रहियो आहे। हिकु ॾियारे अम्मा आशा फरमाए थी नबी ज़ैन नमाज़ पढ़दे पढ़दे सजदे में हलिया विया, सजदो एॾो ॾुखो थी वियो। अम्मा फरमायो मां सम्झम त मुंहिंजो सुहिणो साईं मुंहिंजो घोट अलाए दुनिया जो जान छॾे न हलियो। अम्मा फरमाए थी मां भॼंदी ऐं डुकंदी आहियां, अजीं हुज़ूर खे भाकुर पादम शादिज़ाद मुंहिंजो प्यारो मोहम्मद करीम सजदे में रोई रहियो आहे। हुज़ूर जे अखरनि मुबारकनि मां पाणी हली रहियो आहे, ज़ुबान मुबारक ते आवाज़ आहे, चपन मुबारक ते लफ़्ज़ आहिनि। साईं फरमाईंदा अल्लाहुम्मा रहम उम्मती, अल्लाहुम्मा रहम उम्मती, अल्लाहुम्मा रहम उम्मती। ओ मुझे अल्लाह मुझे उम्मत दे रहम कजा, मुझे उम्मत दे रहम कजा। एडो साईं रुना एडो रुना जो साईं जी हा अखिन मुबारक जे सामूं मुंह मुबारक जे सामूं ज़मीन सजी गुड़न मुबारक सां भरजी वई। अल्लाह अकबर कबीरा। साईं सुबकन में डुनकरन में नमाज में सजदे में रोंदा ता सांजी पारदा करन, ता सांजे लाइ अल्लाह को रहमदा गुरन। ओ मुझे अजीजो मुझे हुजूर हर वक्त ता सांजे लाइ दुआऊं घुरियूं। साईं काबे में तवाफ कने ता सांजे लाइ दुआऊं घुरियूं। साईं हजरे अस्वद के बोसारी दे ता सांजे लाइ दुआऊं घुरियूं। साईं हाँ मुझे प्यारे नबी मकाम इब्राहिम ते नफल पढ़ दे ता सांजे लाइ दुआऊं घुरियूं। नबी ज़ैन सफा मरवा ते रोड़ंदे ता सांजे लाइ दुआऊं घुरियूं। साईं मिना में ता सांजे लाइ दुआऊं घुरियूं। साईं मुज़दलिफ़े में ता सांजे लाइ दुआऊं घुरियूं। साईं अरफात में ता सांजे लाइ दुआऊं घुरियूं। साईं गारे हिरा में ता सांजे लाइ दुआऊं घुरियूं। साईं गारे सोर में ता सांजे लाइ रहम घुरियूं। साईं ताइफ जी भरी बाजार में पत्थर खाड़ा पो भी ता सांजे लाइ रहम जूं दुआऊं घुरियूं। ओ मुंहिंजा अज़ीज़ो मक्के में नबी ज़ैन ता सांजे लाइ दुआऊं घुरियूं। मदीने में नबी ज़ैन मस्जिद नबी में ता सांजे लाइ दुआऊं घुरदा रहिया। मेराज वारी रात वया आहिनि तॾहिं बि उम्मत याद आ ता सांजी पारद कंदा रहिया। ओ मुंहिंजा अज़ीज़ो हिकु ॾियारे नबी ज़ैन मस्जिद नबी में आया। साईं मस्जिद नबी में वेठा। साईं पंहिंजी चादर मुबारक मथों ॾेई साईं ज़ारो क़तार अखियुनि मुबारकनि मां पाणी हारे रोई करे फरमायो मुंहिंजा अल्लाह साईं गुनाहनि जे करे मुंहिंजी उम्मत जे मथों वॾो अज़ाब न कजा। ओ मुंहिंजा अल्लाह गुनाहनि जे करे मुंहिंजी उम्मतनि जा चेहरा मसख़ न कजा। ओ मुंहिंजा अल्लाह गुनाहनि जे करे मुंहिंजी उम्मत खे भोलो ऐं बांदर न बणाइजा। ओ मुंहिंजा अल्लाह गुनाहनि जे करे मुंहिंजी उम्मत जे मथों पत्थरनि जा मींहं न वसाइजा। गुनाहनि जे करे मुंहिंजी उम्मत जे मथों टांडनि जा मींहं न वसाइजा, जूअनि जा मींहं न वसाइजा, रत जा मींहं न वसाइजा। ओ मुंहिंजा अल्लाह गुनाहनि जे करे हज़रत नूह नबीअ जे नाफ़रमान क़ौम वारो पाणी वारो अज़ाब न मोकिलिजा। गुनाहनि जे करे ओ मुंहिंजा अल्लाह ओ मुंहिंजा रब साईं
हाँ जमीन जी चक्की खणाए अदा आसमान होंदी न कराए जा रहम करे वरी रहम कजा अजी नबी ज़ैन रुना एडो रुना साईं जी दाढ़ी मुबारक हाली बनजी हुई गुण मुबारक साईं जो ही पेरान मुबारक ही चोलो मुबारक हालो बनजियो साईं रो साईं दुनकरन में साईं सदकन में सावा हुजूर इन हाल में निसी को जो न पियो जे हर को रोए पियो हर को डानियो पियो करे दलाई शागाला लाई शा मसलो आ हुजूर साईं एडो दालवन साहबी वरमांदा एडो कदे नबी साईं के सा रोइंदे न ठोस जेडो उन्नी रोइंदे ठो साईं न रोइंदा रहा असां भी रोइंदा रहा आखिर प्यारो नबी मिठड़ो मोहम्मद करीम रोइंदो दुआ घुरदो रहो साईं अखिन मो पानी हारींदो दुआ घुरदो रहो अल्लाह जी रहमत जलाल में अची वई अल्लाह जी हाँ रहमत जोश में अची वई हाँ अल्लाह जो अर्श जुम्बश में अचियो जमीन फाटा बाटा भी करे आसमान चीरा ब्या कर सारी दुनिया गमज़दा थी वई जहन्नम जलाल में अचियो जन्नत जा दरवाजा बंद थिया ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो जिब्राइल अमीन रोड़ंदो आहिनि रुकंदो आयो साईं मेहरबानी करे पंहिंजनि अखियुनि मुबारक जो पानी झलो एडो न रो अल्लाह साईं रहमत जलाल में अची वई आहे अर्श जुम्बश में अची वियो आहे हाँ जन्नत जलाल में अची वई आहे जन्नत जा दरवाजा तव्हांजे रोअण जे करे बंदि थी विया साईं सारी दुनिया गमज़दा थी पई आहे सॼी दुनिया रोई पई आहे तव्हांजे रोअण जे करे मलाइक रोई पिया जिन रोई पिया कखपन रोई पिया साईं सॼी कायनात रोई पई आहे मेहरबानी करे तव्हां न रो अल्लाह फरमाए दो कतबाला नफ्से रहम ओ मुंहिंजा प्यारा महबूब नबी मोहम्मद करीम मां अल्लाह तोसां वाइदो थो कयां तुंहिंजनि गोड़नि जे सदके तुंहिंजे रोअण जे सदके तुंहिंजनि हथड़नि जे सदके मां अल्लाह तोसां वाइदो थो कयां कतबाला नफ्से रहम मां अल्लाह साईं पांजे मथों लिखी तो छॾियां त दुनिया मत जे मथों मां अल्लाह के रहम करे वरी रहम करणो आ बाज करे वरी बाज करणी आ करम करे वरी करम करणो आ हाँ माफी ॾेई वरी माफ करणो आ मां वाइदो थो कयां ओ मुंहिंजा मिठा मोहम्मद करीम युरीदुल्लाहु बिकुमुल युस्र वला युरीद बिकुमुल उस्र मां अल्लाह से कॾहिं बि तुंहिंजी उम्मत जे दुखाई जो इरादो न कंदुमि सदाई भलाई जो इरादो कंदुमि मां तुंहिंजे सदके ओ मुंहिंजा सुहिणा साईं न रो मां अल्लाह तुंहिंजी दुआ क़बूल करे छॾी मां तुंहिंजी उम्मत जे मथां रहम करे वरी रहम कंदोमान बाज करे वरी बाज कंदोमान करम करे वरी करम कंदोमान माफ़ियूं ॾेई वरी मां अल्लाह माफ़ियूं ॾींदोमान